त हिन कथा जा 4 घाट आहिनि। घाट यानी चइबो आहे स्थान। चइनि जॻहियुनि ते कथा जा झरना वहिया आहिनि। ॾाढे सिक सां ॿुधिजो भाई। हिकिड़ो घाट आहे जेको गौरी शंकर भगवान महादेव तुम त्रिभुवन गुरु वेद बखाना, माता पार्वतीअ खे इहा कथा ॿुधाई आहे। ऐं हिकिड़ो घाट आहे जेको याज्ञवल्क्य महाराज भरद्वाज ऋषि खे इहा कथा ॿुधाई आहे। ठीकु आहे। ऐं टियों घाट आहे इन जो जेको कागभूषणी महाराज गरुड़ जी महाराज खे इहा कथा ॿुधाई आहे। ऐं चौथों घाट इहो आहे जेकी तुलसीदास महाराज या रामचरितमानस जी रचना करे सभिनी संतन महात्माउनि खे ॿुधाई आहे। उन कथा जो अमृत असां बि पी रहिया आहियूं। बोलो सियावर रामचंद्र की। कथा उहा ई आहे। घाट अलॻि अलॻि आहिनि। चओ जय श्री कृष्ण। जेको जंहिं भाव में हूंदो आहे न उहा ई कथा कंदो आहे। तुलसीदास महाराज शरणागतीअ जे भाव निवृत वारा आहिनि, विनम्रता वारा आहिनि। इन करे इन जो घाट शरणागतीअ जो आहे। ऐं याज्ञवल्क्य महाराज जेके कर्म योग वारा आहिनि, कर्म कांड वारा, त उन्हनि जो कर्म योग वारो घाट आहे। ऐं जेके भोले बाबा आहिनि उहे त ज्ञान मूर्त आहिनि, भगवान जी आत्मा आहिनि, त उन्हनि जो ज्ञान मार्ग वारो घाट आहे। ऐं कागभूषणी महाराज त परम भक्त आहिनि, त उन्हनि जो भक्ति योग वारो घाट आहे। चओ जय श्री कृष्ण। हाणे कथा ॾाढे सिक सां ध्यानु ॾेई ॿुधिजो भाई। कथा आरंभ थी थिए। अञा राम जी जे अवतार में थोरो समय आहे। ठीकु आहे। हाणे सभिनि खां पहिरियों कथा थी हले कि याज्ञवल्क्य महाराज भरद्वाज ऋषि महाराज याज्ञवल्क महाराज के प्रणाम करे रोके वरितो ऐं चवण लॻा कि मूंखे ॿुधायो, मुंहिंजे मन में हिकिड़ो संशय आहे। कहिड़ो? कि राम जी जी एॾी महिमा आहे। राम अनंत अथाह अपार निर्गुण निरंकार सगुण साकार परमात्मा सचिदानंद श्री राम जी महाराज। उहो राम जी उहो ई आहे जेको दशरथ बाबा जो पुटु आहे। उहो ई आहे कि ॿियो कोई राम आहे? भगवान ॿियो आहे और दशरथ नंदन राम जी उहो ई आहे। चओ हरे राम। याज्ञवल्क महाराज खिलण लॻा, चवण लॻा महामुनि मां तुंहिंजी चालाकी सम्झी। तूं साओ करे अहिड़ो सवाल थो करे जीअं मां तोखे श्री राम जी जी कथा ॿुधायां। तॾहिं उन्हनि इहा कथा ॿुधाई आहे उनजे प्रेम खे ॾिसी करे। हाणे ॾिसो, हिकिड़ो वक्ता ऐं हिकिड़ो श्रोता, पोइ माण्हू ईंदा रहिया ऐं अमृत पीअंदा विया, अलॻि ॻाल्हि आहे। सुखदेव भगवान अकेला आया परीक्षित महाराज जे लाइ, लेकिन उते पहिरीं संत इकट्ठा थी विया, महात्मा अची विया, उन्हनि बि कथा जो अमृत पीतो। शिव भगवान अकेली माता पार्वती जी खे कथा ॿुधाई। चओ जय श्री कृष्ण।